पक्का सबूत आहिनि त अफ़गान शहरी ऐं भारतीय फ़ौजी ऑफिसर पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलविस आहिनि। अफ़गान मुहाजिरनि खे पनाह ॾियण जा बुनियादी सबब परॾेही मुदाख़लत ऐं घरू वेढ़ हुई। हाणे उहे सबब मौजूदु न आहिनि। पाकिस्तान 40 सालनि ताईं लखें अफ़गान मुहाजिरनि जी मेज़बानी कई। इंसानी बुनियादनि ते अफ़गान मुहाजिरनि जी वापसी जी डेडलाइन में केतिराई भेरा वाध कई। हाणे अफ़गान मुहाजिरनि जी बाइज़त वापसी लाइ क़दम खयां विया आहिनि। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जो जमन ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। DG ISPR चयो त असां वटि पक्का सबूत आहिनि त ग़ैर क़ानूनी अफ़गान शहरी दहशतगर्दी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस आहिनि। भारत पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी जी कार्रवाइनि में मुलविस आहे। पाकिस्तान सबूत गॾियल क़ौमुनि जे साम्हूं पेश करे चुको आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में फ्रंट लाइन स्टेट जो किरदारु अदा कयो ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। अमेरिका जा अफ़गानिस्तान में छॾियल हथियार दहशतगर्दी में इस्तेमालु थी रहिया आहिनि। अमेरिका बि ॻणती जो इज़हार कयो आहे। मौरका हक़ दौरान अमेरिकी सदर ट्रंप जो क़ाइदानो किरदारु स्ट्रेटेजिक लीडर तौरु साम्हूं आयो। अमेरिका मजीद ब्रिगेड खे आलमी दहशतगर्द तंज़ीम करार ॾिनो। पाकिस्तान जा बिरादर मुल्क चीन सां तामीरी ऐं स्ट्रेटेजिक लाॻापा आहिनि। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में थियल तारीख़ी मुआहिदो कंहिं टे मुल्क जे ख़िलाफ़ नाहे। मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि जे विच में दिफ़ाई सहकार वधाइण ऐं गॾियल सलामती यकीनी बणाइण जी अक्कासी करे थो। कंहिं हिकु मुल्क ख़िलाफ़ अगराई खे ॿिन्ही मुल्कनि ख़िलाफ़ अगराई सम्झियो वेंदो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी हफ़्तेवार ब्रीफिंग। परॾेही तर्जुमान चयो त भारत खे घुरिजे त इल्ज़ामनि जी सियासत छॾे पंहिंजे फोर्सिस जो नुक़सान तस्लीम करे। पाकिस्तान ख़िलाफ़ एटमी इल्ज़ाम भारत जो गुमराह कंदड़ बयानियो आहे। भारतीय प्रोपेगेंडा ऐं चिड़ ॾियारींदड़ बयान ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क जे तौरु ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ ॻाल्हियुनि जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान जम्मू ऐं कश्मीर समेत समूरनि मसइलनि जे पुरअमन हल ते यकीन रखे थो। PTI बानी GHQ हमले केस में वीडियो लिंक ज़रिए कार्रवाई जो बाइकआउट करे छॾियो। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में GHQ हमले केस जी ॿुधणी थी। PTI बानी वीडियो लिंक जे ज़रिए कार्रवाई जो बाइकआउट कयो। ॿुधणी खां अॻु PTI बानी खे 3 भेरा वीडियो लिंक ते पेशी लाइ पैगाम मुमाणियो वियो। वकील ॿुधायो त PTI बानी वीडियो लिंक नोटिफिकेशन खे हाई कोर्ट में चैलेंज करे रहियो आहे। PTI बानी जी हिदायत ते वकील अदालत खां ॿाहिरि हलिया विया। अदालत ॿुधणी जारी रखंदे शाहिदनि जा बयान रिकॉर्ड करणु शुरू करे छॾिया। ॿिनि शाहिदनि इंस्पेक्टर सलीम कुरैशी ऐं सब इंस्पेक्टर मंज़ूर शहज़ाद जा बयान रिकॉर्ड कया विया। ॿिनि शाहिदनि तरफ़ां वीडियो क्लिप से वधियल 5 USB अदालत में पेश कयूं। अदालत GHQ हमले केस जी ॿुधणी 23 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस तारिक महमूद जहांगीरी कम खां रोकण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी, जस्टिस मोहसिन अख्तर कियानी, जस्टिस बाबर सत्तार, जस्टिस सिमन रिफ़त ऐं जस्टिस सरदार एजाज़ इसहाक़ ख़ान सुप्रीम कोर्ट पहुता। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त रूल्स मूजिबि हिकु दरख़्वास्त में धुर नथा बणिजी सघूं। धार दरख़्वास्तूं दाख़िल कराए रहिया आहियूं। दरख़्वास्तूं दाख़िल कराइण बाद इस्लामाबाद हाई कोर्ट जा 5 ई जज रवाना थी विया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सरफराज़ डोगर ऐं जस्टिस मोहम्मद आज़म ख़ान ते ॿधल डिविजनल बेंच जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे कम खां रोकण जो हुकुम ॾिनो हो। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ख़िलाफ़ जाली डिग्री बाबति मियां दाऊद दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हुकुमनामे में चयो वियो त सुप्रीम जुडिशल काउंसिल जे फ़ैसिले अचण ताईं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे कम खां रोकियो पियो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस जो नओं रोस्टर जारी करे छॾियो। ड्यूटी रोस्टर में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी खे शामिल न कयो वियो। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जे डिविजन बेंच ऐं सिंगल बेंच ख़तमु।